नासिन कोरोना वायरस की वबा के शिकस्त ॾियण जे लाइ खिपरो में बि 35 ॾींहं लॉकडाउन जारी आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर आज़ाद राजड़। जी आज़ाद। जी बिल्कुल, खिपरो में अॼु 35 ॾींहं बि लॉकडाउन कयो वियो आहे, पर लॉकडाउन सिर्फ़ु असांखे खिपरो जे मेन चौक ते नज़र आयो। बाक़ी तव्हां शहर जा समूरा रोड ॾिसी सघो था, जिते महमूल जा माण्हुनि जी रश नज़र अची रही आहे। उन खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त रमज़ान शरीफ़ जो अॼु ॿियो रोज़ो आहे ऐं रमज़ान शरीफ़ शुरू थींदे ई हिते जे मुनाफ़िक़ोर दुकानदारनि पंहिंजा हथ ठोकिया रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त जेके फ्रूट जा गाॾा आहिनि या भाॼियुनि जा जेके हिते रेड़ा बीठल आहिनि या जेके हिते परचून जा दुकान आहिनि, उन्हनि ते किथे बि रेट लिस्ट असांखे नज़र न आई। शहरनि पारां इहे पिणु शिकायतूं मिलियूं आहिनि त जेको महांगाई उरूज ते पहुची चुकी आहे। असां एसी खिपरो ऐं मुख़्तियारकार खे बार बार शिकायतूं पिणु ॾिनियूं आहिनि, पर एसी खिपरो ऐं मुख़्तियारकार अगूर निंड में सुतल आहिनि। उन खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त मुसलसल लॉकडाउन जे करे ग़रीब ऐं मिसकिन तबिको इंतिहाई वॾियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हू मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुननि जूं चुल्हियूं ऊंझामी चुकियूं आहिनि, बच्चा हुननि जा बुखुनि ते आहिनि। उन खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त रमज़ान शरीफ़ शुरू थींदे ई ऐं मुसलसल लॉकडाउन जे दौरान ई जेको सो हिते जे वापडा अमले पंहिंजे अण ऐलानियल लोड शेडिंग शुरू करे छॾी आहे, जंहिंजे करे कलाकनि जा कलाक लाइट गुम हुअण करे हिते जेको सो गर्मी सबबु रहवासी वॾियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त SDO वापडा खे असां बार बार शिकायतूं ॾिनियूं आहिनि, पर SDO वापडा हेल ताईं जेको सो शहरनि जे शिकायतुनि जो को बि जेको सो तदारक न कयो आहे। उन खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त मुसलसल लॉकडाउन जे करे जेको ग़रीब ऐं मिसकिन तबिको जेको मुतासिर थियो, उन्हनि में जेको गवर्नमेंट पारां जेको राशन विरायो वियो, शहरनि जो चवणु आहे त उहो राशन बि हिते जे जेको सो मनपसंद माण्हुनि में विरायो वियो ऐं जेके असुल जेके मुस्तहिक़ आहिनि उन्हनि मां कंहिं बि मिसकिन खे हिकु कटो बि राशन जो नाहे ॾिनो वियो। जी।